इल्म के बारे में एक हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इल्म हासिल कयो पींगे खां क़ब्र ताईं। ऐं हिक ॿी हदीस आहे त जंहिं में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इल्म हासिल कयो भले तव्हांखे चीन छो न वञिणो पए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो टॉपिक आहे इल्मु। इल्मु छाखे चइबो आहे ऐं इल्म जा असांखे कहिड़ा फ़ाइदा मिली सघनि था। हाणे इल्मु असांखे छाखे चइबो आहे? अहिड़ी का बि हक़ीक़त या अहिड़ी का बि हालति जेका असां कंहिं शइ खे तजुर्बे करण सां हासिलु कयूं, कंहिं शइ खे पढ़ण सां हासिलु कयूं, या कंहिं शइ खे सिखण सां हासिलु कयूं, या कंहिं शइ जी खोजना करण सां असां हासिलु कयूं त उनखे छा चइबो आहे? इल्मु चइबो आहे। हाणे इल्म जा असांखे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? नंबर 1 असांखे फ़ाइदो इहो थींदो त असांखे हिकु नई मालूमात मिलंदी। असां नई मालूमात हासिलु करे सघूं था अगरि असांखे इल्मु आहे त। ऐं इल्मु हासिलु करण सां असां पंहिंजे पाण खे वधीक बहितर तरीक़े सां सम्झी सघूं था। ऐं नंबर 3 असांखे फ़ाइदो थींदो त असांखे जेके पंहिंजी ज़िंदगी में मसइला दरपेश अचनि था असां उनखे सुठे तरीक़े सां सोल्व करे सघूं था। उन्हनि मसइलनि खे असां पंहिंजी ज़िंदगी में सुठे तरीक़े सां हल करे सघूं था ऐं उन्हनि मसइलनि खे सुठे तरीक़े सां असां उनखे सम्झी सघूं था। ऐं नंबर 4 इल्म सां असांजी सोच बहितर थी सघे थी। असां पंहिंजे पाण खे सुठे तरीक़े सां सम्झी सघूं था, पंहिंजे पाण जी सोच बहितर बणाए सघूं था। ऐं नंबर 5 असांखे फ़ाइदो आहे त इल्मु कामयाबी जी कुंजी आहे। ऐं इल्म जे बारे में हिकु हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इल्मु हासिलु कयो पींगे खां क़ब्र ताईं। ऐं हिकु ॿी हदीस आहे त जंहिं में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इल्मु हासिलु कयो भले तव्हांखे चीन छो न वञिणो पए। इल्मु हासिलु करण सां इंसान में रोशनी पैदा थिए थी। असां सभिनी खे घुरिजे त इल्मु हासिलु कयूं ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठे तरीक़े सां संवारियूं।